अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। इमामुल आरिफीन सैयद सालकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जनी मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जनी नक़ल इरशाद फरमायो त बीबी राबिया बसरी रहमतुल्लाह अलैहा जॾहिं बीमार थींदी हुई तॾहिं चवंदी हुई त ए ख़ुदा मानी त ॾिनई पर भाॼी बि ॾे, बीमारी त ॾिनई पर दर्द बि ॾे। ए अज़ीज़, इहो ज़ाहिरी दर्द न हो बल्कि ज़ौक़ ऐं शौक़ु हो जंहिंखे घुरे थी वरिताईं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। इमामुल आरिफीन सैयद सालकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जन पंहिंजी मलफूज़ा शरीफ में फरमाइनि था त हिकिड़े हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमत जन नक़ल इरशाद फरमायो त हिकिड़े बुज़ुर्ग जो मुरीद हाल जो साहब हो, तंहिंखे फ़क़ीर जो लिबास ढकाए पाण सां गॾु हरमैन शरीफ़नि जी ज़ियारत लाइ वठी वियो। जॾहिं मदीने मुनव्वर में पहुता उन वक़्तु इहो मुरीद मजाज़ी इश्क में फासी वियो ऐं दरवेशाना कपिड़ा लाहे मुर्शिद जे अॻियां रखियईं। पीर फरमायो त तुंहिंजो हाल बाक़ी आहे, फ़क़ीराना लिबास लाहिण जो कहिड़ो सबबु आहे? मुरीद अर्ज़ु कयो त पहिरियां ई मुंहिंजे दिलि में अलाह ताला जी मोहबत हुई, हिन वक़्तु मख़लूक़ जी मोहबत में गिरफ़्तार थियो आहियां, उन करे फ़क़ीरानो लिबास लाहे छॾियुमि छो त उन जे लाइक़ु न आहियां। पोइ जॾहिं मुर्शिद तवजह सां उन जे दिलि मां इहो ख़्यालु कढियो तॾहिं उहो लिबास ढकियईं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। इमामुल आरिफीन सैयद सालकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जनी मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे। हिकु दफ़े आउं शौक़ जे ग़लबे ऐं मोहबत जे जोश सां हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जी क़दम बोसी लाइ दरगाह मुबारक ते पहुतुसि त पाण सगुरा पंहिंजे पहुचण खां अॻु कलाक जे सफ़र ॾांहुं तशरीफ़ फरमाए विया हुआ। पोइ आउं ऐं ॿिया ॿ फ़क़ीर हाजी ग़ैबी ख़ान ऐं हाजी हैबत खां फ़क़ीर बेकलाद ॾांहुं रवाना थियासीं ऐं जॾहिं मंज़िलूं हणी उन इलाइक़े में दाख़िल थियासीं तॾहिं उन्हनि फ़क़ीरनि खे छॾे अॻिते वधी 2 पहरनि जे नेचारा शहर में पहुतुसि ऐं हज़रत मुर्शिद करीम क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जी उते मौजूदु हुया। जॾहिं आउं ख़िदमत में हाज़िर थियुसि उन वक़्तु पाण खट ते आराम फरमा हुआ। मूंखे दीदार करण जो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। इमामुल आरिफीन सैयद सालकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जन जी हिकु दफ़े आउं शौक़ जे ग़लबे ऐं मोहबत जे जोश सां हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जी क़दम बोसी लाइ दरगाह मुबारक ते पहुतुसि त पाण सगुरा मुंहिंजे पहुचण खां अॻु कलाक जे सफ़र ॾांहुं तशरीफ़ फरमाए थी विया हुआ। पोइ आउं ऐं 2 ॿिया फ़क़ीर हाजी ग़ैबी ख़ान ऐं हाजी हैबत फ़क़ीर बि कलाक ॾांहुं रवाना थियासीं ऐं जॾहिं मंज़िलूं हणी उन इलाइक़े में दाख़िल थियासीं तॾहिं उन्हनि फ़क़ीरनि खे छॾे अॻिते वधी 2 पहरनि जो नेचारा शहर में पहुतुसि ऐं हज़रत मुर्शिद करीम क़ुद्दुस रहमतुल्लाह जन बि उते मौजूदु हुआ। जॾहिं आउं ख़िदमत में हाज़िर थियुसि उन वक़्तु पाण खट ते आराम फरमा हुआ। मूंखे दीदार करण शर्त वजद पहुची वियो ऐं दाहूं आऊं शुरू कयुमि। पाण करीमनि मुंहिंजे गोड़ जे करे उथी पिया ऐं बिलग़ैर फरमायाऊं फ़क़ीर जी जमायत मूंखां पुछियो त घोड़े ते आयो आहीं या उठ ते? मूंखे वजद ऐं हाल जे करे जवाब जी ताक़त न रही ऐं को बि जवाबु न ॾिनो। पोइ पाण करीमनि जवाब में उनखे फरमायो त घोड़े ते आयो आहे पर इश्क जे घोड़े ते। हीअ बैत इरशाद फरमायाऊं बानी वेठी जंड अटो जंड रहियोसि छो छलंदी आई, यानी बानी जंड ते वेठी हुई तॾहिं खेसि सरदार सॼियो उन वक़्तु जंड ऐं अटो छॾे डुकंदी आई। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। इमामुल आरिफीन सैयद सालकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जनी मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु ॾींहुं हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जी ख़िदमत में हरम खाना जे मिटी खान में मशगूल हुआसीं। मजदूबा हाजी इब्राहिम फ़क़ीर जी माउ जेका मुक़रबा मुरीदाणी हुई आई
पीउ साईं जन ॾिसण सर त फरमायो त ए मजूबा हाणे तुंहिंजो इश्क ऐं मोहबत थधी थी वई आहे छा जो इश्क जूं रड़ियूं नथी करें। अॼु कुझु त ॿुधाए। पोइ उन मजूबा मोहबत इलाही में सिंधी बैत जोश ऐं दर्द में वॾे आवाज़ सां पढ़ियो। वसी तां वस आलम लॻे आसरे हाणे कयम तरस मुंदू मथे आयूं। यानी जेकॾहिं वसणो अथई त हाणे वस, सॼो जहान तुम उमेदवार आहे, हाणे देर न कर जो मौसम अची वई आहे। उन बैत ॿुधण शर्त हरम खाना में जे फ़क़ीरनि मिटी खईंदी उन्हनि में गिरेव ऐं वजद पहुची वियो। पाण करीमन मजूबा खे हथ जे इशारे सां ॿिए बैत पढ़ण खां मना फरमायाऊं। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतुल लिल आलमीन। इमामुल आरिफीन सैयद सालिकीन हज़रत पीर साईं रोज़े रहमतुल्लाह जनी मलफूज़ात शरीफ में को नक़ल आहे। हिकु हज़रत पीर साईं कुद्दुस रहमतुल्लाह जन नक़ुल इरशाद फरमायो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने में त या नबी ए अल्लाह जा नबी असां ते हवा ज़ुल्म कयो आहे, असांखे पंहिंजे वतन खां दरपदर कयो अथसि। खेसि तंबीह फरमायो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो तव्हांजी दावा जो तदारक मदा अलैहि ज़ालिम छो त पहिरियां ई ॿिन्ही तरफ़नि जा बयान हिक ॿिए जे रूबरू मालूम कजनि, उन खां बाद हक़ जो हिसाब थी सघंदो। तव्हां हिते वेहो, असां हवा खे घुरायूं था। जॾहिं हवा आई उन वक़्तु मच्छर बि न सघिया बल्कि उॾामी उतां हलिया विया। उन करे किथे बि संदन फरियाद न वरितो वियो। हिन जाइ ते हज़रत मुर्शिद करीम जन इरशाद फरमायो त मच्छर जो मिसाल अकुल आहे ऐं हवा जो मिसाल इश्क आहे। जॾहिं इश्क आयो अकुल वियो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। इमामुल आरिफीन सैयद सालिकीन हज़रत पीर साईं रोज़े रहमतुल्लाह जनी मलफूज़ात शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु ॾींहुं हज़रत मुर्शिद करीम कुद्दुस रहमतुल्लाह जन खां इजाज़त तलबे वक़्तु तवज्जो फरमाइण दरख़्वास्त कयमि। तॾहिं मूंखे विहारे तवज्जो फरमायाऊं। इश्क जे बाब में हिकु नक़ल इरशाद फरमायूं त हिकु शख़्स दरिया जे हुन तरफ़ रहंदड़ हिकु औरत ते आशिक़ हो। सॼो ॾींहुं उन्हनि जे दीदार में हूंदो हो ऐं राति जो पंहिंजे घर में माशूक़ जे घर ॾांहुं ॾिसंदो रहंदो हो। घणी मुदत खां बाद महबूबा सां मुलाक़ात हासिल थियसि। उन वक़्तु पंहिंजी माशूक़ा खे चयाईं जेको मज़ो तुंहिंजे फ़राक़ में आयो थिए इहो तुंहिंजे विसाल में न आहे। इत्तफ़ाक़न उन जी ॻाल्हि जी ख़बर उते जे रहंदड़ असांजे हिकु मुरीद खे पई। तंहिं खेसि ॿुधायो त जे तूं असांजे मुर्शिद जो मुरीद थिए त तोखे अजीब मज़ा ऐं लुत्फ़ नसीब थींदा। आख़िरकार उनखे असांजे अॻियां आंदाईं। असां खेसि ज़िक्र जी तलक़ीन कंदे तरीक़े आलिया में दाख़िल कयोसीं त हिनखे वधीक ज़ौक़ हासिल थियो। उन खां पोइ उहो दरवेश ऐं उनजो रफ़ीक़ गॾु पंहिंजे ॻोठु विया। जॾहिं जुमे जो ॾींहुं आयो त उन फ़क़ीर हिनखे चयो त अचु तयारु थी त दरगाह मुबारक थली ज़ियारत खां मशरफ़ थियूं। जीअं त हू पंहिंजे ज़ौक़ में महू हो जवाबु ॾिनई त जेके घुरियुमि थिए उहो उन ई ॾींहुं पीर साईं जंहिंजी सोबत में हासिल थी वियो। पोइ पाण करीमन फरमायो त जंहिंजो मजाज़ी इश्क सचो हूंदो उनखे मोहबत इलाही जल्दी नसीब थींदी।